ख़बर शामिल कई पिया इस्लामकोट थरकोल कंपनी जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ब्लॉक 1 ऐं ब्लॉक 2 जे ॻोठाणनि जो औरतुनि ऐं मर्दनि समेत बाईपास रोड ते धरणो। रोड ब्लॉक ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक बीहजी वई। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार अली तैयबानी। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो। जी ताहूं मौजूद आहियां अल दुबई होटल इस्लामकोट नगर पार्कर मेन रोड ते थरकोल मेन रोड थरकोल ब्लॉक 1 ऐं 2 जा मुतासिर बंद करे वेठल आहिनि। तक़रीबन 3 कलाकनि खां मेन रोड मुकमल बंद आहे। इंतज़ामिया तरफ़ां अञा केरु माण्हू लड़ी न आयो आहे। धरणे ते वेठल माण्हुनि सां ॻाल्हि कई आहे। उन्हनि जो चवणु आहे जेसि ताईं असांजा मुतालबा न मञिया विया, भले राति गुज़री वञे, असीं हितां न उथंदा। असांजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। थरकोल कंपनीअ में थर जा मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ते लॻायो वञे ऐं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत में ही धरणो जारी रहंदो। जी ठीक है ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया विरशा में रिपोर्ट निसार अहमद लिगारी जी। 3 यूनियन काउंसिल जे 3 खां वधीक ॻोठनि जे रोड जे गुज़िरियल 35 सालनि खां मरम्मत न थियण ख़िलाफ़ एक्शन कमेटी ज़िला मटियारी जे सॾ ते एहतजाजी रैली ॻोठ सुल्तान सैतो खां कढी वई। आला शहदादपुर रोड ते अजन शाह पुलिस चौकी ते टायर साड़े धरणो हणण खां पोइ रैली प्रेस क्लब हाला पहुती। रैली जी क़यादत एक्शन कमेटी ज़िला मटियारी जे सदर बहार अली सैतो, नायब सदर पीर मुनवर अली शाह, सीनियर नायब सदर शाहनवाज़ निज़ामानी, जनरल सेक्रेटरी सलमान अली लिगारी ऐं सीनियर अॻवान यासीन निज़ामानी करे रहिया हुआ। रैली में एक्शन कमेटी जे अॻवाननि खां सिफ़ाइ जमायत इस्लामी जे अमीर फ़कीर मोहम्मद लाखो, बिलाल अहमद मंसूरी, मुफ्ती वली मोहम्मद सैतो, जमायत उलमा इस्लाम मटियारी जा अॻवान साहब ॾिनो वरिया, SUP अॻवान ज़फ़र अली पवर, मिस्री खोखर, नौजवान इतिहाद सैदाबाद जे सदर माशूक हाजाणो, असलम हाजाणो समेत सवरी जमायत पीपल्स पार्टी जिस्कम ऐं ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि गॾिजी यकजहती जो इज़हार कयो। सिविल अस्पताल हैदराबाद में लापरवाह डॉक्टरानी जी नाअहली सबबि हिकु ग़रीब हारी जो घर उजड़ी वियो। हैदराबाद अस्पताल में पुट खे जनम ॾियण बाद नारी फौत, डॉक्टरानी जी गफ़लत सबबि नारी जो मौत वाक़ियो थियो। सामारे वासी संगीता खे डिलीवरी लाइ वारिसन अस्पताल आंदो। नारी पुट खे जनम ॾियण बाद अस्पताल में वफ़ात करे वई। अस्पताल में वारिसन जूं हाऊं ॾाढींदड़ दाऊं। वारिसन जो चवणु हो त डॉक्टरानी जी लापरवाही जे करे असांजे नौजवान नारी जो मौत वाक़ियो थियो आहे। वारिसन एहतजाज कंदे लाश खणण खां इनकार करे छॾियो। नारी जे मुड़ुस किश्वर कुमार जो चवणु हो त डॉक्टरानी असां सां ज़ुल्म कयो आहे। असां मुसलसल दाऊं कंदा रहियासीं मगर डॉक्टरानी असांजी हिकु बि न ॿुधी। असां आला इख्तियारियुनि खे अपील था कयूं त हिननि नाअहल डॉक्टरानियुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं आइंदा कंहिं बि ग़रीब जो घर न उजड़े। ख़बर शामिल कई पिया हाला में रिपोर्ट एजाज़ बुघियो जी। हाला जे ॻोठ अजन शाह खां सुल्तान सैतो ताईं 3 यूनियन काउंसिल जे 17 खां मथे ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड जी गुज़िरियल 30 सालनि खां मरम्मत न थियण जे ख़िलाफ़ एक्शन कमेटी जे सॾ ते समें ॻोठाणनि पारां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सलमान लिगारी, फ़कीर मोहम्मद लाखो, साहब ॾिनो वरिया, मुनवर शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त यूनियन काउंसिल अजन शाह, करम खान निज़ामानी ऐं फता मोहम्मद शाह अजनानी बुनियादी सहूलियतुनि खां मुकमल तौर ते महरूम आहिनि, जॾहिं त टिनी यूनियन काउंसिल खे मिलाईंदड़ वाहिद रोड जी गुज़िरियल 30 सालनि खां मरम्मत न थियण सबबि ॻोठाणा सफ़री सहूलियतुनि खां बि महरूम बणियल आहिनि। हिननि चयो त रोड ज़बून हायल हुअण जे करे हादसा मामूल बणियल आहिनि ऐं मरीज़, ज़ईफ़ माण्हू, औरतूं, ॿार, स्कूली शागिर्द सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त रोड हर साल काग़ज़ी कार्रवाई में मरम्मत करे करोड़े रुपयनि जी करप्शन कई पई वञे, जंहिं जी आला सतह जांच कराए मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जंहिंजी टारपुर गवर्नमेंट हाई स्कूल मठ जी चौदीवारी 2022 वारी बोर्ड में किरियल चौदीवारी जी मरम्मत न थी सघी। हीउ ॻोठ जो क़दीमी दर्सगाह आहे, जंहिंजी चौदीवारी किरण सबबि 200 खां वधीक नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हितां जे ॻोठाणनि तक जे चूंडियल नुमाइंदनि MNA सैयद फज़ल अली शाह ऐं MPA साजिद अली ॿांभण DC खैरपुर ऐं तालीम वारे वज़ीर खां पुरज़ोर अपील कई आहे त चौदीवारी ॾियारे ॻोठाणनि जी बेचैनी ख़त्म कई वञे।